इन प्रोडक्ट यूजिंग अ नंबर लाइन यानी कि नंबर लाइन के इस्तेमाल कंदे छा करिणो आहे ज़रब जो अमल करिणो आहे ज़रब करिणो आहे। हाणे पहिरियों जेको सुवालु आहे +2 खे ज़रब करिणो आहे +3 सां त उन जे लाइ असां छा कंदासीं हिकु लाइन कढंदासीं। ठीकु छा कंदासीं हिकु लाइन कढंदासीं। हाणे हिन ते असां छा कंदासीं नंबर हणंदासीं। ठीकु 0 ऐं +1 +2 +3 +4 +5 +6 +7 +8 +9। हाणे असां जेके सभु पॉज़िटिव जेके नंबर आहिनि उहे असां हिन ते लिखूं था। छाकाणि त असांखे सिर्फ़ु पॉज़िटिव जेके आहिनि नंबर यानी इंटीजर्स आहिनि उहे असां इस्तेमालु कंदासीं या उन्हनि में जेको फंक्शन थींदो सॼो उहो पॉज़िटिव जो थींदो। उन जे करे असां पॉज़िटिव नंबर हिन लाइन ते शो कया आहिनि। हाणे हिते आहे +2 खे +3 सां छा कयूं पिया ज़रब पिया कयूं। ठीकु आहे। हाणे हीअ जेके आहिनि +2 मल्टीप्लाई बाय +3 यानी प्लस इंटू प्लस छा थिया जवाबु प्लस में ईंदो। हाणे जो ज़रब जो मतिलबु आहे त असां जेको +2 आहे उहो 3 टाइम्स जेको आहे सो 2 जे हिसाब सां राइट साइड असां क़दम वधाईंदासीं। ठीकु हाणे जेको पहिरियों क़दम थियो हिन जो हिते थियो हीअ हिकु दफ़ो हीअ ॿियो दफ़ो ठीकु आहे ऐं हीअ टियों दफ़ो त असां किथे पहुतासीं +6 ते पहुतासीं यानी कि जेको आहे सो +2 जेकॾहिं असां ज़रब कयूं +3 सां त असांखे जेको जवाबु ईंदो उहो ईंदो +6 जो यानी कि हीअ जेके ॿ आहिनि जेको ज़रब जो अमल आहे मतिलबु त असां जेको ॿ ज़रब कयूं था उहो माना ज़रब हमेशह जेकी हूंदी आहे छा हूंदो आहे जोड़ जो अमल हूंदो आहे रिपीटेड एडिशन हूंदी आहे यानी कि वरी वरी जोड़ जो अमल थींदो आहे। तंहिं करे असां ही पहिरियां 2 जोड़ कयासीं 2 क़दम अॻिते वधियासीं वरी 2 क़दम ॿिया ऐं अहिड़ी तरह वरी 2 क़दम जेका सो टियों दफ़ो माना असां वधियासीं यानी कि 3 दफ़ा असां इहे जेके आहिनि जेको आहे सो राइट साइड क़दम वधनि छाकाणि त असांखे पॉज़िटिव आहे। ठीकु आहे। हाणे हलूं था काॾे +2 ऐं -3 खे ज़रब करण जे लाइ त सभ खां पहिरियां हिनखे छा कंदासीं असां थोरो हिनखे ड्रायूं था। ठीकु हाणे +2 हाणे ही जेके आहिनि असां पहिरियों हिकु लाइन था ठाहियूं। सही आहे। हाणे असांखे जेको माना ही कमु पवंदो जेको सो माइनस में पवंदो उनजे करे असां सिर्फ़ु माइनस जा जेके नंबर आहिनि इंटीजर्स आहिनि उहे असां हिन में शो कयूं था। ठीकु आहे 0 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 त हाणे नंबर ते असां निशान हणूं था जेके स्टेप्स आहिनि। हाणे हीअ जेको आहे +2 मल्टीप्लाई बाय -3 यानी कि असां छा कंदासीं +2 खे -3 सां ज़रब कंदासीं यानी कि माइनस इंटू प्लस माइनस थियो। तंहिं करे असां माइनस जे तरफ़ यानी कि लेफ्ट साइड असां ॿिनि खे छा कंदासीं ऐड कंदासीं। ठीकु आहे 3 टाइम्स त पहिरियों जेको आहे क़दम 1 2 ही 2 क़दम वधियासीं वरी 1 2 ही ॿियो दफ़ो ऐं वरी 1
बाई टे दफ़ो त असां किथे पहुतासीं -6 ते पहुतासीं। यानी कि +2 ज़रब कयूं जेकॾहिं -3 सां त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो छा मिलंदो, वेक्टर की 6 अहिड़ी तरह +× माइनस थियो, माना उहो असांखे जवाबु छा में मिलंदो, माइनस में मिलंदो।